जी नाज़िम, ब्रेक खां पोइ हिकु भेरो ॿीहर तव्हांखे चऊं था भलीकार ऐं पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं सिजावल जे हवाले सां। क़ौमी असेंबली जो जेको तक आहे NA 231 हो 2018 जे चूंडुनि विच में इरफान साहब हिन ते जेको मुक़ाबिलो थियो हो सैयद एजाज़ अली शाह शिराज़ी हुआ जंहिं 1,30,000 जे लॻभॻि वोट खंया ऐं ॿियो जेको उम्मीदवार हो तव्हां ॾिसी सघो था हुन टोटल 11,184 वोट खंया। माना को मुक़ाबिलो ई कोन थियो ऐं हिन समूरे तक ते GDA वारा साईं किथे बि नज़र कोन आया। 5 इंडिपेंडेंट उम्मीदवार हुआ, टोटल 8 उम्मीदवार हुआ ऐं ही हुई सूरत हाल मुतहदा मजलिस अमल वारनि जी। हिनखे ज़मानत ज़ब्त न चऊं, अलाए छा थी वियो, मतिलबु किथे 1,30,000 बि न खयूं, 11,000 वोट हुआ। ज़मानत ज़ब्त न, ज़मानत थियल ई न हुई। वकील आहे वधीक मां ॿुधाईंदो, ज़मानत थियल ई न हुई। अच्छा, सिजावल जो हिकिड़ो ई क़ौमी असेंबली जो तक हुयो जंहिं बाबति तव्हां ॿुधायो, ईअं ई नसीर साहब? जी बिल्कुलु। अच्छा, हाणे हिन में जेके सूबाई तक आहिनि उहे उन्हनि जो जेको तादाद आहे टोटल उहो 2 आहे ऐं ॿिन्ही ते पाकिस्तान पीपल्स पार्टी जा उम्मीदवार 2018 में कामयाबु थिया हुआ। हिकिड़ो तक आहे PS 75 ऐं ॿियो तक आहे PS 76। PS 75 जो जेकॾहिं पाण जाइज़ो वठूं त 2018 में उन ते छा सूरत हाल हुई त पाकिस्तान पीपल्स पार्टी जो सैयद शाह हुसैन शाह शिराज़ी 61,407 वोट खणी कामयाबु थियो, जॾहिं त मुतहदा मजलिस अमल जो मोहम्मद इस्माइल मेमन साहब 7,358 वोट खणी सघियो ऐं खेसि शिकस्त आई। साॻी सूरत हाल आहे हिते बि, साॻी जमायत आहे। क़ौमी जेको तक हुयो हुन ते बि पीपल्स पार्टी जो उम्मीदवार कामयाबु थियो ऐं हुते बि जेको 10-11,000 ते वोट हुआ उहे मुतहदा मजलिस अमल जा हुआ। इहा ख़बर हूंदी त स्पेशली ठटो शिराज़िन जो हिकिड़ो गढ़ रहियो आहे, बाद में पीपल्स पार्टी में आया, सो इन्हनि जो हिकिड़ो ख़ानदानी जंहिंखे चइजे त वोट बैंक रहियो आहे ऐं स्टिल हाणे तो पीपल्स पार्टी जो हिसो आहिनि, पर जॾहिं पीपल्स पार्टी में न बि हुआ त बि हिते उहो तक़रीबन कामयाबु थींदा आहिनि। बिल्कुलु। अच्छा, PS 76 में 2018 में जेकॾहिं पाण ॻाल्हि कयूं त हिन तक ते पाकिस्तान पीपल्स पार्टी जो मोहम्मद अली मलकानी साहब 49,976 वोट खणी कामयाबु थियो, जॾहिं त TLP जो गुलाम मोहम्मद नईमी 17,831 वोट खणी सघियो, खेसि शिकस्त आई। 3 नंबर ते आज़ाद उम्मीदवार हो नसीर अहमद मीरबर साहब 1,796 वोट खणी सघियो। 4थे नंबर ते मुतहदा मजलिस अमल, हिते त वरी सफ़ा 4थे नंबर ते MMA हली वई आहे जंहिं को 676 वोट खया। सो तव्हांजी ॻाल्हि वांगुरु त शिराज़िन जो उते चङो ख़ासो हिकिड़ो वोट मलकानी साहब बि हितां कामयाबु थींदा रहिया आहिनि, फिशरीज़ जा वज़ीर बि रहिया आहिनि पाकिस्तान पीपल्स पार्टी जे दौर में। 2008 ऐं 9 वारी जेका इलेक्शन हुई उनमें बि ही कामयाबु थिया हुआ, उनखां पोइ बि ही जेको कामयाबु थींदा पिया अचनि। सो हिन तक ते इहे मज़बूत हिकिड़ा कैंडिडेट्स रहिया आहिनि। सो हींअर इलेक्शन 2024 में छा सूरत हाल आहे इन्हनि तकनि ते पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं। इमदाद पठान सिजावल मंझां धरती TV जा जेके रिपोर्टर आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त सूरत हाल छा आहे हींअर, कहिड़ा कहिड़ा उम्मीदवार आहिनि ऐं पीपल्स पार्टी जे तरफ़ां त यकीन शिराज़ जेका फैमिली आहे उहे ई मैदान ते हूंदा ऐं ॿिए पासे ॾिसूं मोहम्मद अली मलकानी जेके आहिनि उहे बि मज़बूत कैंडिडेट रहिया आहिनि, यको कामयाबु थींदा पिया अचनि। सो ॿियूं कहिड़ियूं पार्टियूं उते एक्टिव आहिनि ऐं तहरीक लबैक अव्हांखे जेकॾहिं अव्हां जी डिटेल पाण जे ईअं ॾिसूं पिया त मुसलसल शायदि के तक हुजनि जेके उन्हनि ख़ाली छॾिया हुजनि, भले पोइ 500 वोट खंया हुजनि, पर 18 जे चूंडुनि में उहे मुसलसल एक्टिव रहिया ऐं उहो ई नतीजो हो जो कराची मंझां नेठि हुनखे कामयाबु बि करायो वियो हो ऐं सिंध असेंबली में उन्हनि जूं 2 सीटूं ठहियूं। हालांकि हिन जो बुनियादु पंजाब में पियो हो, फैज़ाबाद धरणे खां पोइ ख़ादिम रिज़वी साहब जी क़यादत में जेका इहा तहरीक लबैक ठही ठाराई वई, सभिनी खे ख़बर आहे, पर उन्हनि जूं सीटूं वरी बि थियनि थियूं सिंध में। ऐं असीं जॾहिं बार ॻाल्हि कंदा आहियूं त हिकिड़ी ॻाल्हि पॉइंट आउट कंदा आहियूं त सिंध उहा वाहिद असेंबली आहे जिते तक़रीबन अव्हांखे मुख़्तलिफ़ क़ौमियतुनि जा माण्हू मिलंदा ऐं मुख़्तलिफ़ पार्टियुनि जा माण्हू मिलंदा ऐं पोइ बि वरी तासुब जो मुज़ाहिरो असां सां कयो वेंदो आहे। अव्हां पंजाब में हलिया वञो, घणा सिंधी कॾहिं तारीख़ में खणी को ॾिसो को सिंधी मेंबर पंजाब असेंबली में, को बलूचिस्तान असेंबली में, को ख़ैबर पख्तूनख्वा असेंबली में, पर सिंध असेंबली में अव्हांखे बलोच बि मिलंदा, पंजाबी बि मिलंदा, सिराइकी बि मिलंदा, पठान बि मिलंदा, हज़ारा बि मिलंदा, महाजर बि मिलंदा। तंहिंजे बावजूदि बि इहो जेको फारूक सत्तार वारो नैरेटिव आहे त उन्हनि सां ज़्यादती वरी बि इंडिजीनियस जेके सदियुनि सालनि खां असां जेके धरती जा धणी आहियूं असां पिया ज़्यादती कयूं। सो सिंध असेंबली हिकिड़ो छा चइजे मुक़दस इदारो, पर आलमी ॼण ते यतीम खानो आहे जो हिते बि सभिनी सूबनि जा माण्हू अची सघंदा, पर सिंध जो माण्हू ॿाहिरि नथो वञी सघे ऐं ख़ैरपुर लाड़काणे जे माण्हू खे जेकॾहिं कराची में नौकिरी मिले थी उन्हनि ते बि MQ वारनि खे एतिरा उहो बि तसुब परस्त असांखे चयो वेंदो आहे। इमदाद पठान रिपोर्टर आहिनि साईं सिजावल खां।
लाइन ते मौजूद आहिनि जी नसीर साहब। इमदाद साहब असांखे पहिरें त ॿुधाइजो क़ौमी असेंबली जो जेको सिजावल वारो तक आहे NA 231 हो जेका इलेक्शन थी 2018 में, हाणे ही नंबर जेको आहे तब्दील थियो आहे त छा आहे, कहिड़ो नंबर आहे? ऐं सैयद एजाज़ अली शाह शिराज़ी साहब कामयाब थिया हुआ, तमामु घणा वोट उन्हनि खयां, 1 लख खां वधीक 2018 जे इलेक्शन में, ऐं MMA जो उम्मीदवार हुजे 11,000 वोट खयां हुआ। हींअर हिन तक ते पीपल्स पार्टी जो उम्मीदवार केरु आहे ऐं उनजे मुक़ाबले में कहिड़ा ॿिया उम्मीदवार मैदान ते लथल आहिनि, इहो बि ॿुधाइजो। गॾोगॾु तक जो जेकॾहिं नंबर तब्दील थियो आहे त उहो बि ॿुधाइजो। तव्हांखे इहो ॿुधायां त सिजावल में जेको हींअर क़ौमी NA 224 आहे तक, जेको पहिरीं 231 हाणे हुनखे तब्दील करे 224 तक रखियो वियो आहे। उन ते जिते सॼो ज़िलो पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िलो अॻ में जेको पहिरीं जेको मुक़ाबला थींदा हुआ 2013 में या उन खां पहिरियां जेके मुक़ाबला थींदा हुआ, हुन में शिराज़ी ग्रुप जेको हो सो पाकिस्तान पीपल्स पार्टी जे साम्हूं हूंदो हुओ। उन खां पोइ 2018 जे इलेक्शन में जीअं शिराज़ी बिरादरनि शमूलियत कई पाकिस्तान पीपल्स पार्टी में, उन खां पोइ हिते को बि एॾो को मज़बूत अपोज़िशन पार्टी उमेदवार न आहे जेको हुन जो मुक़ाबिलो करे सघे। हींअर ई जेको हींअर MNA जेको आहे उमेदवार आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जे तरफ़ां आयशा शिराज़ी आहे, जेको पाकिस्तान पीपल्स पार्टी जे तरफ़ां NA 224 सां जेको आहे सो इलेक्शन विढ़ंदो। जी अच्छा इमदाद, असांखे PS 75 जो हाल अहिवाल ॾियो त ताज़ी तकबंदीअ खां पोइ छा PS 75 ऐं 76 जा बि जेका नंबर आहिनि उहे चेंज थिया आहिनि? न, सिजावल जेको आहे PS 73 ऐं PS 74 आहे सिजावल जो। PS 73 जे सिजावल वक़्तमेर बठोरो इहो एरिया अचे थो, PS 74 शाह बदर जाती इहो अचे थो। इहे ॿ जेके तक आहिनि सूबाई असेंबलीअ जा, इहे सिजावल में जेके हुन जा 73 ऐं 74। अच्छा, ही 73 ऐं 74 2018 जे इलेक्शन में इहे 75 ऐं 76 हुया। अच्छा इहो ॿुधायो त नई तकबंदीअ खां पोइ हिननि मां कहिड़ा कहिड़ा जेके इलाइक़ा आहिनि उहे रिमूव थिया आहिनि या एड थिया आहिनि? अच्छा इमदाद, असांखे इहो ॿुधायो त नई तकबंदीअ खां पोइ ॿिन्हिनि सूबाई तकुनि में कहिड़ा इलाइक़ा एड या रिमूव थिया आहिनि? न, हू जेको अॻु में पहिरीं जेको खारे थाण ते जेको हिकिड़ो इलाइक़ो उहो सिर्फ़ु हिकिड़ी यूसीअ ते जेको मुश्तमिल कयो आहे, उहो जेको खारे थाण जो इलाइक़ो ॾिनो वियो आहे। बाक़ी ॿियो जेको तक़रीबन उहो साॻिए जेके तकबंदियूं जॻहि साॻियूं हुयूं अॻु में उहो बरक़रार रखियूं वियूं आहिनि। अच्छा, PS 73 ते गुज़िरियल भेरे सैयद शाह हुसैन शाह शिराज़ी साहब ऐं मुतहिदा मजलिस अमल जे मोहम्मद इस्माइल मेमन साहब में मुक़ाबिलो थियो। हाणे छा सूरत हाल आहे? कहिड़ा कहिड़ा उम्मीदवार, कहिड़ियूं कहिड़ियूं जमायतूं हिन चूंड दंगल जो हिसो बणजंदियूं? इहे त सभई लथल त सभई PTI बि लथल आहे, JUI बि लथल आहे, आज़ाद उम्मीदवार बि लथल आहिनि। पर जेको आहे सो पाकिस्तान पीपल्स पार्टी जेका हिते तमामु मज़बूत आहे पार्टी। ऐं जेको आहे अॻु में जेको शाह शिराज़ी जेको सिजावल बठोरो रोड तक ते हो सूबाई असेंबली जे, उन साॻी खे पाकिस्तान पीपल्स पार्टी पारां जेका ॾिनी वई आहे टिकट, उहो उन ते इलेक्शन विढ़ी रहियो आहे। ऐं का बि अहिड़ी का मज़बूत पार्टी कोन्हे जो जेका मतिलबु उन पीपल्स पार्टी जेको मुक़ाबिलो करे सघे। अच्छा, PS 74 ते बि पाकिस्तान पीपल्स पार्टी जो साॻियो उम्मीदवार आहिनि भेरे बि? हा, पाकिस्तान पीपल्स अॻे जेको मोहम्मद अली खान मकानी जेको पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िले सिजावल जो सदर बि आहे, उहो अॻु में जेको आहे खटंदो पियो अचे। ऐं हिन भेरे बि जेको आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी पारां उहो मज़बूत उम्मीदवार आहे मोहम्मद अली खान मकानी जा। ठीकु आहे इमदाद, तव्हांजी वॾी महिरबानी। तव्हां असांखे सिजावल ज़िले जे क़ौमी ऐं सूबाई तकनि बाबति आगाही ॾिनी। हाणे साईं मुंहिंजो ख़्यालु आहे त पाण नेक्स्ट ते हलूं। जी, ठट्टो ज़िलो बि आहे, टाइम पाण वटि आहे, सो हुन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। ऐं ठट्टे में बि क़ौमी असेंबली जो जेको हिकिड़ो ई तक आहे, ऐं उहो तक आहे छाकाणि त हीअ जेका समूरी सूरत हाल थी अरबाब रहीम जे दौर खां जेकॾहिं पाण खणूं न, जेके नवां डिस्ट्रिक्ट ठहिया हुआ, ज़िलनि खे टोड़ियो वियो हो, पोइ सिजावल हुजे, टंडो मोहम्मद खान खां पोइ वरी जेकॾहिं हेॾा ॾिसूं टंडो अलाहार ठहियो, मटियारी ठहियो, हैदराबाद खे टोड़ियो वियो। सो ईअं ई पोइ वरी ज़ाहिर सीटूं बि हेठि मथे थींदियूं आयूं आहिनि। सो हीअ जेको तक आहे ठट्टे जो NA 232 हो 2018 जे इलेक्शन में, ऐं NA 232 ते शमसुल निसा साहिबा जेके आहिनि पीपल्स पार्टी जूं उम्मीदवार हुयूं, उन्हनि बि ज़बरदस्त वोट खयां ऐं तक़रीबन 1,52,700 वोट जेके हिननि खयां, तमामु घणा वोट आहिनि। ऐं ॿिए पासे जेकॾहिं ॾिसूं त अरसलान बख्श बिरोही साहब हुआ PTI जा उम्मीदवार, उन्हनि खे 18,914 वोट मिलिया हुआ क़ौमी असेंबली जे हिन तक ते। टोटल 7 उम्मीदवार मैदान में लथल हुआ। नवाज़ लीग जो बि उम्मीदवार हो जंहिंखे टोटल 2723 वोट मिलिया हुआ। बाक़ी जेके 4 उम्मीदवार हुआ उहे आज़ाद उम्मीदवार हुआ हिन तक ते। ठट्टे में ही सूरत हाल हुई, हिते GDA जो को उम्मीदवार न हो।
PTI जो हो जंहिंखे टोटल 18,000 वोट मिलिया ऐं ॿिए पासे 1.5 लख वोट पाकिस्तान पीपल्स पार्टी जे उम्मीदवार खे मिलिया। सूबाई जेके तक आहिनि नसीर साहब ठटे ज़िले जा पाण डिस्कस कंदासीं। टोटल 3 आहिनि ऐं टिनी ते पाकिस्तान पीपल्स पार्टी कामयाबी हासिल कई। हिकिड़ो आहे PS 77, PS 78 ऐं PS 79। PS 77 जी जेकॾहिं पाण ॻाल्हि कयूं त 2018 में पाकिस्तान पीपल्स पार्टी, पाकिस्तान तहरीक इंसाफ़ ऐं मुत्तहिदा मजलिस अमल समेत मुख़्तलिफ़ जमायतुनि ऐं आज़ाद उम्मीदवारनि हिन ते हिसो वरितो हो। पाकिस्तान पीपल्स पार्टी जो रियाज़ हुसैन शाह शिराज़ी साहब जंहिं 50,909 वोट खणी कामयाबी हासिल कई, जॾहिं त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे अरसलान बख्श बिरोही 5,128 वोट खया ऐं खेसि शिकस्त आई। 3 नंबर ते मुत्तहिदा मजलिस अमल जो उम्मीदवार अब्दुल्ला आदम हुयो जंहिं 2,991 वोट हासिल कया। ईअं ई PS 78 ठटे ते पीपल्स पार्टी, पाकिस्तान तहरीक इंसाफ़, मुत्तहिदा मजलिस समेत ऐं 2 आज़ाद उम्मीदवार हुया। टोटल 5 उम्मीदवार हुया जिन इन ते इलेक्शन विढ़ी ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जो अली हसन ज़रदारी साहब 48,835 वोट खणी कामयाब थियो हो, जॾहिं त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो ज़ेब नियाज़ी 4,348 वोट खणी सघियो, खेसि शिकस्त आई। ईअं ई वरी मुत्तहिदा मजलिस अमल जो अब्दुल मजीद समूह 3,841 वोट खणी सघियो ऐं बाक़ी 2 आज़ाद उम्मीदवार हुआ जिन खे 7 जी तादाद में वोट पिया हुआ। पाण जेकॾहिं PS 79 ठटे जी ॻाल्हि कयूं, 2018 जा जेके चूंड नतीजा आहिनि त पाकिस्तान तहरीक इंसाफ़, पाकिस्तान पीपल्स पार्टी, मुत्तहिदा मजलिस अमल समेत मुख़्तलिफ़ जमायतुनि ऐं आज़ाद उम्मीदवारनि हिसो वरितो हो ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जो जाम अवेस बिजार ख़ान जोखियो 43,869 वोट खणी कामयाब थियो हो, जॾहिं त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो मिठू ख़ान बलोच 4,500 वोट खणी सघियो हो। मुत्तहिदा मजलिस अमल जो अब्दुल वहाब 3,192 वोट खणी सघियो ऐं इन्हनि ॿिन्ही खे शिकस्त आई। सो ठटे ज़िले जा जेके 3 सूबाई तक आहिनि उन्हनि ते पाकिस्तान पीपल्स पार्टी जा जेके उम्मीदवार आहिनि उहे कामयाब थिया। कोशिशि पाण कंदासीं त हाणे वरी जेका सूरत हाल आहे, ख़ासि करे जेके नयूं तकबंदियूं थियूं आहिनि, ठटे मां बि ख़बरूं आयूं शायदि का हिकु सीट हेठि मथे थी आहे जंहिं ख़िलाफ़ु वरी अपील में विया। सो कोशिशि कंदासीं त हाणे उते छा सिचुएशन आहे। ठटे खां धरती TV जे रिपोर्टर सां राब्तो कयूं। रहमतुल्लाह छुटो साहब उते पंहिंजा रिपोर्टर आहिनि ऐं असांजी कोशिशि हूंदी त उन्हनि सां राब्तो थिए ऐं पाण 2024 जी जेका सूरत हाल आहे उन्हनि खां मालूम कयूं त जीअं मां चयो पिया त का हेरफेर थी आहे सीटुनि जे हवाले सां, उहा छा आहे, नंबर तब्दील थिया आहिनि त नवां नंबर कहिड़ा आहिनि, छाकाणि त वोटर्स खे उन हवाले सां बि आगाही ॾियणु ज़रूरी आहे। हीउ जेको प्रोग्राम आहे या अहिड़े क़िस्म जा ॿिया जेके प्रोग्राम थींदा उहे वोटर्स लाइ बि काफ़ी मददगार थींदा, उन्हनि खे ख़बर पवंदी ऐं यकीनन ख़बर पइजी बि चुकी हूंदी त उन जा इलाइक़ा हाणे कहिड़नि तकनि में शामिलु कया विया आहिनि, जेका हेरफेर थी आहे, नंबरिंग छा आहे, उम्मीदवार कहिड़ा कहिड़ा मैदान में लथल आहिनि। सो मुसलसिल पाण ही प्रोग्राम कंदा पिया अचूं त पंहिंजे वोटर्स खे बि तीअं आगाही थिए। मुख़्तलिफ़ पार्टियुनि खे बि ही पाण प्लेटफॉर्म आछूं था त उन्हनि जा जेके कैंडिडेट्स आहिनि उहे अची सघनि था, पंहिंजो मौक़िफ़ रखी सघनि था, पंहिंजनि वोटर्स सां मुख़ातिब थी सघनि था, पंहिंजो मंशूर जेको आहे चूंड मंशूर उहो शेयर करे सघनि था त जेकॾहिं हू माण्हुनि खां वोट घुरनि था त वोट में ज़ाहिर आहे माण्हुनि खे छा ऑफर कनि था उहो बि ॿुधाए सघनि था। रहमतुल्लाह छुटे साहब सां असीं ॻाल्हि ॿोल कंदासीं। रहमतुल्लाह असांखे ॿुधाइजो, पाण ॻाल्हि ॿोल कयूं पिया इलेक्शन जे हवाले सां। सो 2018 में जेका सूरत हाल हुई असां पंहिंजे नाज़रीन खे ॿुधाए चुका आहियूं। क़ौमी असेंबली जो जेको ठटे जो तक आहे NA 232 हो। हाणे जेके नयूं तकबंदियूं थियूं आहिनि 2024 जे इलेक्शन में हिन तक जो नंबर छा आहे 232 जो, इहो बि ॿुधाइजो। ऐं पीपल्स पार्टी जी शमसुल निसा साहिबा जेका हुई उम्मीदवार 2018 में तक़रीबन 1.5 लख वोट खया हुआ, उन्हनि कामयाब थी हुई। हींअर पीपल्स पार्टी जा कहिड़ा उम्मीदवार हिन मैदान ते लथल आहिनि, हुननि जे साम्हूं मुख़ालिफ़ पार्टियुनि जा उम्मीदवार कहिड़ा आहिनि? जी बिल्कुलु तव्हांखे ॿुधाईंदो हिन वक़्तु NA जो जेको तक आहे 225 तक आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी जो उम्मीदवार सादिक अली मेमन आहे, जेको अॻ में मोहतरमा शम्स निसा जेका बीठी हुनजो फर्ज़ंद आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी जो ज़िले सदर बि आहे। हिन वक़्तु हिन जेका पोज़ीशन तव्हांखे ॿुधाईंदो हलो त 2018 में जेका इलेक्शन थी हुई जंहिंमें शम्स निसा वोट कया हुआ 1,52,000 कुझु 905 वोट कया हुआ। हिन खां साम्हूं जेको उम्मीदवार हो PTI जो अरसलान दुरोई वो जंहिं 18,000 वोट कया हुआ।
हिकिड़ो पाकिस्तान में इहो चयो वियो त हिन वक़्तु जेको पाकिस्तान पीपल्स पार्टी 30 में वधि खां वधि वोट हासिल कया हुआ MNA सीट ते। ऐं सां गॾोगॾु असांजा जेके ॿ तक हुआ जंहिंमें असां PS 78 जो तक हो, हाणे जेको 76 तक थी वियो मीर साकरो, हाजी अली हसन ज़रदारी साहब बीठल हो, उन वॾी अक्सरियत खटी हुई जंहिंजे साम्हूं उमेदवार हुआ PTI जी उमेदवारी जे 5000 वोट कया हुआ ऐं हाजी अली हसन ज़रदारी 50,000 खां वधीक वोट खणी ऐं वॾी अक्सरियत सां कामयाबु थियो। तव्हांखे अहिड़ी तरीक़े सां हिन वक़्तु तव्हांखे ॿुधाईंदो हिन वक़्तु इहा ई पोज़ीशन आहे त हाजी अली हसन ज़रदारी साहब जेको PS 76 जो तक आहे मीरपुर साकरे तक, उन ते ईअं सम्झी सघे थो त को बि अहिड़ो उमेदवार ताक़तवर साम्हूं न आहे। बाक़ी पाकिस्तान पीपल्स पार्टी जेका आहे वॾी अक्सरियत सां ऐं वॾी लीड सां खटंदी ऐं हिन जेके PTI जे हवाले सां या जमात इस्लामी जेके उमेदवार बीठल आहिनि उन्हनि जी का बि अहिड़ी चई नथो सघे त हू वॾी एक्सेस सां खटी सघंदा। अहिड़े तरीक़े सां पाकिस्तान पीपल्स पार्टी 30 जे तक जेको आहे 75 तक आहे साईं रियाज़ हुसैन शिराज़ी अॻूणो MP आहे जेको अॻु में बीठो हो, उहो वॾी एक्सेस सां खटियो। हिन वक़्तु वाज़े पोज़ीशन आहे त को पाकिस्तान पीपल्स पार्टी जे साम्हूं अहिड़ो जेको चई सघिजे थो उमेदवार हुजे जेको मुक़ाबिलो करे सघे। ठीकु आहे, तव्हांजी वॾी महिरबानी। तमामु घणी महिरबानी ऐं अपडेट कयो। ठटे जा जेके सूबाई तक आहिनि पीपल्स पार्टी जो को मुक़ाबिलो हिन भेरे बि न आहे, काफ़ी मज़बूत उम्मीदवार आहिनि। बाक़ी ख़बर पवंदी 8 फरवरी ते जॾहिं वोट थींदा। अॼु जो असांजो नाज़रीन जेको प्रोग्राम आहे हिते पंहिंजी पुॼाणी ते थो पहुचे। असांखे ॾींदा इजाज़त। अलाह निगहबान।